हसन हुसैन जी अम्मा है अली जी राणिया उन वट हे पहुता है शहजादा गुलाब जा गुल जीजल मसले ते बीठी आ हेडो हसन पट्टी झलियूं बीठो आ हेडो हुसैन झलियूं बीठो आ तो जीजल सलाम वराए असा फैसलो करायूं अम्मा जीजल फातिमा सलाम वरायो आ सजे पासे दे तके त हसन वेठो आ त खबे पासे दे हुसैन वेठो आ जी जल फरमाए थी दुआ जात्रा खणी करे पुछा थी करे न पुत्रा दे खबर किया आया हो सोनो हुसैन तो फरमाया अम्मा आज फैसलो खणी आया हूं असर फरमाए तो अम्मा फैसलो खणी आया हूं ए पट्टी ते कर मां लिखया है हुसैन फरमाए तो जी जल ही मां लिखया है भला बुधा त कर कंजा भला है अमर जी जल फातिमा तू ज़हरा रज़ियल्लाहु तआला अन्हु हेडो हसन जी पट्टी दे तके हेडो हुसैन जी पट्टी दे तके बिन ने तके करे अम्मा फरमाए थी मां दिल में सोचम ये चंदम हसन जा भला तो हुसैन दुकंदो ये चंदम हुसैन जा भला तो हसन कंदो मां फातिमा पंजन बच्चन के दिलन के कीअं रञाया अमर जी जल फातिमा तो ज़हरा फरमाए थी कुर्बान वञा मां बिन्हिनि जे पटिन दे तके चम पुट तव्हां जो फैसलो ज़ोर आ इते हुसैन से भी रोण वेठो त हसन भी रोण वेठो अम्मा में नाने दे वासे नाने बाबे दे मोकलियो बाबे अलील मुर्त बाबे दे मोकलियो बाबे तव्हां दे मोकलियो हाने तू भी फैसलो कोन थी करे अम्मा बी केड़ी वाह है जो काडे वञो अम्मा फरमाए थी पुट तव्हां के हेड कोन थी मोकलिया मां तव्हां जो फैसलो अर्श वारे रब जे हवाले कया थी जो मुल्कन जो मालिक तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन कदीर कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशाउ व तंज़िउल मुल्क मिम्मन तशाउ व तुइज़्ज़ु मन तशाउ व तुज़िल्लु मन तशाउ बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन कदीर मां मुल्कन जे मालिक जे हवाले फैसलो कयावती हाने तव्हां जी छा मर्जी आ भई गुलाब जा गुल मुर्की करे चवंदा मां अल्लाह जो फैसलो असा के कबूल आ ए तू ऐ मां हु जो रब जे फैसले के न मनीदा हूं वे भई गुलाब जा गुल चवण लगा मां नाने खाओ बाबे खाओ तोखो वधीक असा के अल्लाह जो फैसलो वधीक अजीज आ अमर जी जल फातिमा बरकाता नफिल शुरू किया बई पट्टियों रखी बीठी आ दुआया हथड़ा खणी करे चवे थी अल्लाह ई फैसलो मां दुआ जला अर्ज कया थी मौला फैसलो मुझे वस में ना है मुझे बाबे भी मोटन हिनन जे बाबे भी मोटायो थन मां भी हिम्मत कान थी समझा त कंजे हक में क्या अर्श वारा रब्बा मां ही फैसलो तुझे हवाले क्यों थमाई आसान हाने तू कर अम्मा जी जल फातिमा फरमाए थी हथड़ो चेहरे ते न वराए मथो गैबी आवाज आयो फातिमा फैसलो सवलो तो करे ॾियाई आसान तो करे ॾियाई सत मोतिया जा दाना खणी करे ते मथे उछलाए भई पटियूं सिधियूं करे रख जंजी पट्टी ते 3 किरा उनी जो दर्जो घटजी वेंदो जंजी पट्टी ते 4 किरा तो उनी जो दर्जो मथे थी वेंदो अम्मा जी जल फातिमा थी फरमाए बचाओ रब जे तरफों ही फैसलो आयो आहे सत मोतिया जा दाना खणी करे उछलिया थी हाने हसन भी तके थो हुसैन भी तके थो अम्मा मंजूर आ ये जल फातिमा तो ज़हरा मथे सते दाना उछलिया अम्मा फरमाए थी मां तकिया थी हसन से भी अथड़ा खई बीठो आ हुसैन भी अथड़ा खई बीठो आ हसन चवे तो रब मुझो दर्जो घट न कजाई हुसैन फरमाए तो रब मुझो भी शान घट न कजाई बिन जखन में मोती जे कतरन वांगुर पानी टोटे में अम्मा जी जल फातिमा फरमाए थी मां तकिया थी खबर तनी पे 3 दाना जी करे हसन जी पट्टी ते किरिया तटे हुसैन जी पट्टी ते किरिया अम्मा फरमाती मां तकिया थी सतो मणियो अलाई काडे वियो हेडे होडे ॾिसां थी त सतो मणियो लभे ही कान थो अम्मा फरमाती हसन भी परेशान त हुसैन भी अम्मा काडे वियो हिय जो तकियो त ॾिसो त सुभान अल्लाह सतो मणियो मथो टंगो बीठो आ अम्मा फरमाती मां भी इंतजार में हसन हुसैन बई गुलाब जा गुल भी इंतजार में हु चवे तो रब्बा मुझो दर्जो घट न कजाए ही चवे तो अल्लाह मुझो भी शान घट न कजाए अम्मा फरमाती मां भी तकिया थी खबर तनी पे त टरको थियो सते मणे मो बाद थिया एकड़ो अध अची करे हसन जी पट्टी ते करियो बे हुसैन जी पट्टी ते करियो मथो हाथ में आवाज अची वियो फातिमा जे ये तोखे प्यारा हैं मुझे अली के प्यारा हैं मुझे मोहम्मद के प्यारा थी ये मां खुदा के भी प्यारा हैं जेके इन सा प्यार कंदा मां रब भी उनन सा प्यार कंदम इता मालूम थियो जेके नबी साईं के प्यारा हा अली साईं के प्यारा हा अम्मा जी जल फातिमा के प्यारा हा अल्लाह के प्यारा हा जो असा के भी प्यारा है जेको इनन सा अदावत रखंदो उनन जा बई जहान बर्बाद हैं मुजा दोस्तो अहल बैतन सा प्यार क्यों नबी जे घराणे सा प्यार कंदो त रंगजी वींदो दुनिया तवा के भुलायो आ त सहाबा जी इनन सा अदावत हुई मां चवा तो तोखे गलत समझायो आ सहाबा सा उनन जी मोहब्बत हुई
वाह कुर्बान वञा मां कहिड़ी उन्हनि जी तारीफ़ बयान के कलमे वारो हज़रत उमर फारूक वक्त जो बादशाह हुआ सदर ममलिकत वजीर आज़म सदर मुल्क जो हाकिम हज़रत फारूक आज़म उन जो पुट हज़रत अब्दुल्ला नाले हसन हुसैन बई रांद पिया खेॾनि डुकंदो आयो चयो त मूंखे बि पाण सां गॾु रांद खेॾारियो गुलाब जे गुलनि चयो अदा तूं असां सां रांदि न खेॾे सघंदे छो चए तूं असां सां ठहंदे ई न छो त तूं असांजे नौकर जो पुटु आहे असां गुलाब जा गुल शहजादा नबी जा पाक मुहम्मद अरबी जा ॾोहटरा हूं मामूली शइ नाहे तुंहिंजो मुंहिंजो पुटु सदर साहब जो पुट सां रांदि खेॾंदो तूं नाज़ कंदे त मुंहिंजे पुट जी सदर साहब जे पुट सां यारी आहे वज़ीर आज़म जे पुट सां दोस्ती आहे तूं ख़ुशियुनि में न मापंदे गुलाब जा गुल था चवनि नाहे ज़रूरत असांखे तुंहिंजी भले तुंहिंजो पुटु तुंहिंजो पीउ वज़ीर आज़म आहे लेकिन उनजे पुट खे रांदि नथा खेॾारनि चवनि था तूं असांजे नौकर जो पुटु आहे तूं नथो ठहे छोकिरो रोईंदो वियो वञी पीउ खे ॾांहुं ॾिनई असां त कंहिं वॾेरे जे पुट सां फिटायूं त ॻोठ में लॾाए छॾे सम्झो था की न को मुंहिंजे सोहणे अली उल मुर्तज़ा जे बचन जॾहिं हुनखे परे कयो आहे वज़ीर आज़म सदर ममलिकत हज़रत उमर वटि पुट रोईंदे दाह ॾिनी आहे चई बाबा मूंखे हज़रत हसन हुसैन रांदि खेॾणु न ॾिनी आहे अञा मूंखे दड़का ॾेई चऊं तूं नौकर जो पुट परे भॼी वञ चए बाबा सही थो चवे या ग़लति चए बाबा बिल्कुलु चए हल हज़रत उमर साईं हलियो खीसे में कागज़ बि विधाई कलम बि खयई भई गुलाब जा गुल बीठा ॿिन्हिनि वटि अची करे पहुतो चईनि पुट हसन हुसैन मुंहिंजे पुट खे तव्हां ईअं चयो आहे त तव्हां मुंहिंजे नौकर जा पुट आहियो मूंसां रांदि न खेॾियो तो असां जहिड़ा थोड़ी आहो त बहादुरनि जा बच्चा हा चो दिलेरनि जा पुट बि दिलेर हूंदा आहिनि बहादुरनि जा पुट बि बहादुर हूंदा आहिनि चवनि था चाचा अॻोड़े बि चयो आहे हाणे बि चऊं था तूं असांजे नौकर जो पुट आहे छा मुल्क जो बादशाह वज़ीर आज़म अवाम जो नौकर नाहे ख़िदमतगार नाहे चवणु लॻो बिल्कुलु चई मूंखे ॾाढी ख़ुशी आहे जो मूंखे नौकर में शामिल कयो अथव मूंखे लिखी ॾींदो चई हा साईं तो असां जहिड़ो हुजे त लिखी काथे ॾींदो चवंदो बाबा लिखत माराईंदी आहे ॿई लिखी था ॾियनि लिखत खां पोइ सयूं बि हज़रत उमर तो फरमाए हसन हुसैन खे त मूंखे सयूं बि करे ॾियो ॿई सयूं बि करे था ॾियनि पोइ पुछा था कनि बाद में चाचा छा कंदे चई बाबा ॻाल्हि ॿुधो जॾहिं मां मरी वेंदुमि पोइ खे वसियत में कयूं वेंदुमि जॾहिं मां मरी वञा इहा चिठी मुंहिंजे खफ़न में रखी छॾनि जॾहिं मैदान क़यामत जो ॾिहाड़ो थींदो इहा पर्ची मां पंहिंजे रब खे ॾेखारींदुमि अल्लाह मां तुंहिंजे नबी जी गुलामी त ॾेई आयो आहियां पर तुंहिंजे नबी जे बचन जी बि गुलामी ॾेई आयो आहियां जे इहो अमल क़बूल आहे त मूंखे जन्नत ॾे उन्हनि जी त पाण में मोहबत हुई मां चवां थो जंहिंखे नबी जे बचन सां मोहबत नाहे नबी सां प्यार नाहे उहो बेकार आहे उहो दुनिया में ॼमे ई न हा उहो दुनिया में अचे ई न हा भलो हो तॾहिं के ख़ुदा जे बंदे चयो जिस दिल में मोहम्मद की उल्फत नहीं है जिस दिल में मोहम्मद की उल्फत नहीं है समझ लो कि किस्मत में जन्नत नहीं है मां चवां तो जंहिंखे नबी जी दिल में मोहब्बत न हूंदी उन्हनि खे अहल बैत न हूंदी जंहिंखे अहल बैत जी मोहब्बत न आहे सम्झो नबी जी मोहब्बत न आहे जंहिंखे नबी जी मोहब्बत न आहे चओ उहो ईमानदार काथो थी सघंदो उहो जन्नत में काॾो वेंदो मां दुआ करण आयो आहियां अल्लाह ताला नबी जे सहाबा अहल बैत जी गुलामी नसीब अता फरमाए इन्हनि सां सचो प्यार सचो इश्क नसीब अता फरमाए दोस्तों हयाती ते को भी भरोसो ना है मौत अची वेंदो कब्र में हलियो वेंदे पर अकेलो पियो हूंदे को भी गन न हूंदई इन्हनि यारनि नबी जे प्यारनि सां न फिटाए जाओ नबी जे असहाब अहल बैत सां न फिटाए जाओ इन्हनि सां प्यार कजा जिनखे मुंहिंजो मुहम्मद अरबी चिंज चपन के चूसींदा हा जेके पाक मुहम्मद रसूलुल्लाह पंहिंजे सीने ते सुम्हारे करे निंड्रू कराईंदा हा इहे केॾा न शान ऐं मान वारा हूंदा जेके नबी साईं जी नंढड़ी न्याणी जा बच्चा आहिनि जो असांखे प्यारा आहिनि नबी जा गुलाब जा गुल आहिनि जिनखे मुंहिंजो मुहम्मद रसूलुल्लाह नबियनि जा सरदार नबी इमामुल अंबिया प्यार करनि जो असां बि उन्हनि सां प्यार कंदासीं मां दुआ करण आयो आहियां अल्लाह ताला सभिनी कलमे वारनि खे नबी जे सचनि प्यारनि ॾोहटनि सां प्यार नसीब करे जिनखे ज़िंदगी भर हिन क़ुरान सां वफ़ादारी ही जिन क़ुरान मजीद जे करे पंहिंजी दीन जे करे जानियूं क़ुर्बान करे विया बच्चा क़ुर्बान करे विया शहर छॾणु बर्दाश्त कयूं लेकिन पाक मुहम्मद जे दीन खे कोन छॾियो हुयो मां हिननि जी तारीफ़ जे सीरत हुसैन ते हलां त कम अज़ कम 2-3 कलाक अञा खपनि बसि मां हाणे अचां थो ॿिए पहलू ते मुंहिंजो सुहिणो हुसैन मुसलमानो मां हुन जी कहिड़ी तारीफ़ बयान कयां मुसलमानो अल्लाह जी ज़ान जो कसम बहादुर हो बहादुरनि जा चओ बच्चा बि बहादुर शेरनि जा बच्चा बि शेर हूंदा आहिनि जिन करबला वारनि कूफे वारनि मुंहिंजे सुहिणे हुसैन ॾे ख़त मोकिलिया मुंहिंजो सुहिणो हुसैन
उन जे खतन ते यकीन करे उन शहर में पहुंची वियो जेके गद्दार बणजी बी रहा कूफे वारन जिन खत लिखया दुश्मनन जी सिफन में तलवारूं खणी बी रहा हुसैन फरमाए तो ज़ालिमो खत भी तवा लिखया हा कि हाणे गाल बुध हुसैन या तो जंग जी तैयारी कर या तो जंग जी तैयारी कर या तो यजीद जी बैयत कबूल कर हुसैन फरमाए तो ज़ालिमो तवा के पतो ना मैं कह जो बच्चो हां मुझो नानो भी बहादुर अम्मा भी बहादुर मुझो बाबो भी बहादुर हो कटा कर गर्दने बतला गए हैं करबला वाले कभी बंदे के आगे झुक नहीं सकते खुदा वाले ये तो शहादत की हकीकत को समझते हैं खुदा वाले शहादत खूब उसकी दे गए हैं करबला वाले वाह हुसैन तुझी अजमत के तुझी जरूरत है तुझी बहादुरी के मैं सलाम कंदो हां अज पूरी दुनिया जेका ईमानदार है मुझे मोहम्मद अरबी जे प्यारे बच्चे जी अजमत उनके सलाम कंदिया ओ बेकदरो है दीन मुफ्त में न मिलियो थव ए खून जो नदियूं वहाए जाए वा लेकिन तो असा के अम्मा जी झोली में कलमे जी दौलत मिली आ ए सहाबा जी कुर्बानी आ अहल बैतन जी कुर्बानी आ जिते मुझे अली असगर जो खून वड़ो आ कासिम साईं जो खून वड़ो आ पर पाक हुसैन जो खून पाक वड़ो आ मुसलमानो दीन मालूम तो कुर्बानी सा आयो आ ए खून जा दरिया वहाईंदे आयो थव समंदर वहाईंदे आयो आ मां दुआ करण आयो आ त अल्लाह तबारक व तआला असा के इन दीन जे मथा हलण जी तौफीक अता फरमाए कलमे वार ओ हुसैन आ चवे तो ओ जालिमा बच्चा कुर्बान करे छड़ी तुम बच्चा को है छड़ी तुम पर नाने मोहम्मद जे दीन के कोन ल जाई तुम मां दुआ करण आयो आ त अल्लाह तबारक व तआला सही नमूने सा तो असा के रब हुसैनी बनाए सही हुसैनी असा तरह बनबा से जडे हुसैन जे नक्शे कदम ते जिंदगी गुजरंदी असा हुसैनी सदाईंदा हूं अहल बैत जा हुबदार सदाईंदा हूं पर हुसैन वारो तरीको असा वटना है हुसैन कुरान जो हाफिज भी हो आलिम भी हो कारी भी हो मां केड़ी उनकी तारीफ बयान किया मुझे पाक मुहम्मदुर रसूलुल्लाह नबियन के नबी पाक पैगंबर पाण उनकी तारीफ किया फरमाया अल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहलिल जन्नह साईं फरमाए तो दुनिया वारो हसन हुसैन भाई मुझे जन्नत जे जवानन जा सरदार हुंदा मां दुआ करना है अल्लाह तबारक व तआला तवा सा के उनन सा मोहब्बत नसीब अता फरमाए उनन दीन जे करे जानियो कुर्बान कयो अली अकबर कुर्बान थियो अली असगर कुर्बान थियो ओ मुसलमानो ते सोने हुसैन पंजे मथे के धकना आयो सीने के धकना आयो आ मथे मुंह करे चवे तो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन मौला बच्चा भी तो ना हावरती भी तो वने तो हुसैन के तो रब जी रजा ते राजी रहणो आ छो तो कुरान तो फरमाए केडा भी दुख अचन केडियूं भी तकलीफ अचन त बेसब्री न कजो वावेला न कजो सब्र खो मा अल्लाह को मदद घुरजो छो तो कुरान फरमाए तो या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस साबिरीन अल्लाह फरमाए तो ए ईमानदारो दुख मिलन दुखन जा पहाड़ मथो करी पवन बेसब्री न कजो वावेला न कजो सब्र ऐं नमाज सा मां खुदा को मदद घुरजो छो तो सब्र वारन सा मां खुदा जी जात गड्डा हुसैन साबरीन हो हुसैन जा बच्चा भी सब्र वारा हुसैन जो खानदान भी सब्र वारो जिनजो नानो मोहम्मद अरबी नबियन जे सरदार नबी जिनके सब्र जी लोली दिनी ही जिनके सब्र सिखारे हो उनन त पंहिंजे सब्र कंदे जिंदगी गुजारी आ बच्चा कुर्बान थी आ हो तो कुरान तो फरमाए वला तकूलू लिमन युक्तल फी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउ वलाकिन ला तशूरून वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफि वल जूइ व नक्सिम मिनल अमवालि वल अनफुसि समरात वबश्शिर साबिरीन अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबतुन क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन रब जो कुरान फरमाए तो जेके अल्लाह जे राह में कत्ल थी आहिन ये मवल ना आहिन जिंदा आहिन मां खुदा वट खाइन पियन था हर नेमत उनन के मिलन थियूं सही काथे लिखला फरमाए वाला तहसबन्नल्लज़ीना कुतिलू फी सबीलिल्लाहि अमवातन बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़कून फरहीन बिमा आताहुमुल्लाहु मिन फज़ल व यस्तबशिरून बिल्लज़ीना लम यल्हक़ू बिहिम मिन खल्फिहिम अल्ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून कुरान तो चवे
अल्लाह वटि उन्हनि खे हर शइ मिले थी, उन्हनि खे को गम ना है, को गणती ना है, उहे ख़ुशि आहिनि, खाइनि पीअनि था जन्नत में सावन पखियुनि जे मिसल ही मज़ा माणींदा था वतन। मुंहिंजा दोस्त ऐं मुंहिंजा प्यारा भाइरो, रब शहीदनि खां पुछा कंदो आहे, शहीदो ॾियो ख़बर छा खपे, अञा कुझु खपेव त ॾियांव। शहीद चवनि था मौला जे बार बार पुछे थो वल त सभु कुझु मिली वियो आहे, जे घड़ी घड़ी पुछे थो त मुंहिंजा रब असांखे साॻी ज़िंदगी ॾे त वापसि दुनिया में वञूं, वापसि असांखे मोकिल वरी दीन जे लाइ लड़ूं, तुंहिंजे दीन जे दुश्मन सां मुक़ाबिलो कयूं, लड़दे लड़दे शहीद थी वञूं। छो त जेॾो शहीद थियण में मज़ो आहे एॾो ॿी शइ में मज़ो न आहे। छो त जॾहिं शहीद थींदो आहे हो कलमे वारनि जो रूह जिस्म खां जुदा थींदो न आहे, शहीद खे रब जो दीदार नसीब थींदो आहे। शहीद मामूली शइ न आहे, शहादत वॾो मक़ाम आहे। नबी से फरमाए जेको शहादत जी दुआ नथो घुरे, वणेसि त यहूदी थी मरे, वणेसि त नसारो थी मरे। हर घड़ी अल्लाह खां दुआ घुर त अल्लाह मूंखे शहादत जो मौत ॾे, अल्लाह मूंखे शहादत जो मौत ॾे, रब मूंखे शहादत जो मौत ॾे। छो त जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो माण्हू क़बरनि में उथंदा, निमाज़ी उथंदा, हाजी उथंदा, सखी उथंदा, सभु उथंदा, पर शहीद बि उथंदा। शहीदनि जे जिस्म मां ताज़ो ताज़ो खून टिमंदो ईंदो। अल्लाह फरमाईंदो बानो ॾियो ख़बर तव्हांजे जिस्म मां खून थो निकिरे। शहीद चवंदा मुंहिंजा रब तुंहिंजे दीन जे करे बच्चा कुर्बान कयासीं, औलाद कुर्बान कईसीं, साईं जान ॾियणी पई बि जान बि तुंहिंजे नाले ते कुर्बान कईसीं। अल्लाह फरमाईंदो बानो जो मुंहिंजे करे तव्हां हर शइ कुर्बान कई, मलाइको पोइ हुननि सां कहिड़ो हिसाब कंदो जिन मुंहिंजे सदके सभु कुझु कुर्बान करे छॾी। डायरेक्टरनि खे अल्लाह राज़ी आहिनि खे जन्नत में दाख़िल करे छॾियो। शहीद मामूली ना है, शहादत वॾी अज़मत आहे। इहो मक़ाम हज़रत हुसैन जे बच्चन खे मिलियो आहे, पर मुंहिंजे सणे हुसैन खे बि इहो मक़ाम मिलियो आहे जे करबला जे मैदान में वाह जो मुक़ाबिलो कयो अथई। अकेलो जवान आहे पर दुश्मन जे साम्हूं डटियो बीठो आहे। तॾहिं त भिटाई साहिब छा थो चवे, करबला जे पिण में खीमा खोड़ियाऊं, तो करबला जे पिण में खीमा खोड़ियाऊं, झेड़ो यज़ीदन सां जुंबी जोड़ियाऊं, मुंह न मोड़ियाऊं पसीता तरार जो। बच्चा शहीद थी विया लेकिन तलवारूं हलन थियूं। वाह हुसैन तुंहिंजे नाले कुर्बान वञा, तुंहिंजी अज़मत तो कुर्बान वञा, तुंहिंजे मान मक़ाम तां कुर्बान वञा। बच्चा तड़पिन था पिया, अखियुनि जे साम्हूं निमाज़ जो टाइम थो थिए। मुंहिंजो सोनो हुसैन, मुंहिंजो दिलबर हुसैन तो फरमाए शिमरा तोखे पतो न आहे हे टाइम कहिड़ो आहे। हिन टाइम ते मुंहिंजो नानो मदनी जुमे जो ख़ुतबो ॾींदो हो, पर थी त अल्लाह जो फर्ज पढ़ी वठा। हुसैन निमाज़ी हो, हुसैन निमाज़ में मोहब्बत ऐं प्यार सां ज़िंदगी गुज़ारींदो हो। हुसैन फरमाए तो ज़ालिमा इएं तूं मूंसां मुक़ाबिलो करे न सघंदे, पर थी मां अल्लाह जी निमाज़ पढ़ां, पोइ भली तूं मूंसां वार कजांइ, मूंखे शहादत मिले त रब जे सजदे में मिले। तॾहिं कंहिं ख़ुदा जे बंदे चयो शेवा ज़माना में ये मशहूर हमारा, सर कटवाना इबादत में है दस्तूर हमारा। ओ मुंहिंजा दोस्तो अल्लाह जी ज़ान जो कसम इहे जवान हा उते शिमिर तो चवे हुसैन पाणी न ॾींदासीं, बग़ैर वज़ू जे निमाज़ कीअं पढ़ंदे। हुसैन फरमाए शिमरा बेदीन जाहिल तोखे दीन जी कड़ी ख़बर। अल्लाह फरमाए तो फतयम्ममू सईदन तय्यबा, जाते पाणी न मिलेव पाक मिट्टी सां तयम्मुम करे निमाज़ पढ़, तव्हांजो कम तव्हांजी निमाज़न खे क़बूल करे जन्नत ॾियण मां अल्लाह जो कम आहे। हुसैन साईं मिट्टीअ सां तयम्मुम कयो, तयम्मुम करे रुको को सजदे में आया। छा थो पढ़े सुबहान रब्बियल आला, कंहिंजी तारीफ़ तो करे जेको ॿिन्ही जहाननि जो मालिक आहे। छा तो चवे सुबहान रब्बियल आला, सुबहान रब्बियल आला। चेतो मौला तुंहिंजी ज़ात पाक आहे, मां त तुंहिंजी ज़ात जो हक़ी अदा न कयो आहे। बच्चा कुर्बान करे छॾी पोइ बि चवे तो रब मां तुंहिंजी ज़ात जो हक़ी अदा न कयो आहे, सिर्फ़ सजदे में पियो आहे। तरीक़े खुदा जे बंदे चयो सजदे तो सबने किए लेकिन हुसैन का नया अंदाज है, इसकी हिम्मत पर इसकी जुर्रत पर अलीउल मुर्तज़ा मोहम्मद मुस्तफ़ा को नाज है। चाहे तो अली बाबा नबी नाना, शराफत हो तो ऐसी हो, सरे सजदा गले खंजर इबादत हो तो ऐसी हो। हुसैन सजदे में पियो आहे, गले में खंजर बंधी पई आहे पर निमाज़ पढ़ंदो पियो आहे। तरीक़े चयो न मस्जिद में न मंदिर में, बैतुल्लाह के दीवारों के साए में, न मस्जिद में न मंदिर में न बैतुल्लाह के दीवारों के साए में,
नमाज अश्क अता होती है तलवारों के साए में। वाह हुसैन तुझी हिम्मत के सलाम आ, तुझी जरूरत के सलाम आ, तुझी बहादुरी के सलाम आ। गर्दन कटबी पैया पर रब जी नमाज पढ़ दो पियो। अज मां दुआ कर रहा हूं त अल्लाह तबारक व तआला सभनी के नमाजी करे। मुझा प्यारा भारो जे हुसैनी सनाए तो नमाज पढ़नी पौंदी। छो त मुझे सुने हुसैन जिंदगी में नमाज कान छड़िया। मुझे मुर्शिद इमाम अली जिंदगी में नमाज कान छड़िया। मुझे पाक पुत्र भी मदीने जे मीर नमाज न छड़िया। ओ हैदरी सनाए जो हकदार तरे तू बड़बे तरे तू जट नमाज होंदी, तुझे बच्चन के नमाज होंदी, तुझे घराने के नमाज होंदी। जो त नबी जे घरानो नमाजी हो, अहल बैत नमाजी हो, मुझा इमाम अली नमाजी हो, हसन से नमाजी हो, सबिन के नमाज से मोहब्बत हुई त अल्लाह तो के माखे भी नमाजी करे। मुझा दोस्तों नमाज को सिवा चाड़ो ना है, नमाज को सिवा कुछ भी ना। हुसैन करबला के मैदान में नमाज पढ़ी दिखारी। सर वजे त वजे, बच्चा वजे त वजन, औलाद वजे त वजे, खानदान वजे त वजे, पर हुसैन की नमाज न वजे। मतलब मैदान क़यामत में रब मयार दे नाने जे सामो तो हुसैन सुख में नमाज पढ़ी, दुख में मां विसरी वियो हम छा। यो हुसैन आ जे दुख सुख में अल्लाह जी नमाज न छड़िया। त मां दुआ करण आयो हां रब तोखे असा के नमाजी करे, पंज वक्त पंज दर ते झुकण वारो करे। मोजा दोस्तों हे मुहर्रम जो महीनो आ, हे भलारो महीनो आ। इन महीने में उन्हनि कुर्बानी ॾिनी आ। मालूम थियो त दीन कुर्बानी सां आयो आ। असां भी मेहनत करे हिन महीने में पंहिंजी वक्त जी कुर्बानी करे पंहिंजे दीन जूं ॻाल्हियूं भी ॿुधूं। हिन महीने में तिलावत भी कयूं, हिन महीने में अहल बैतन जी तारीफ़ भी कयूं। हिन महीने जे अंदर जीअं उन्हनि कयो आहे उहे ज़िंदगी गुज़ारियूं, पर पंहिंजी मन चाही ज़िंदगी न गुज़ार जाओ। जे पंहिंजी मर्ज़ी वारी ज़िंदगी गुज़ारी अॻियो ॾाढो ॾुखियो थींदे। नबीअ जे दीन ते ज़िंदगी गुज़ारींदे बेड़ा पार थी वेंदई। तॾहिं मदीने जे मीर फरमाया दुनिया सिजनुल मोमिन व जन्नतुल काफिर। मुझे नबी फरमाया दुनिया काफिर जे लाइ जन्नत आ, मोमिन जे लाइ दुनिया कैद खानो आ। वो जीअं वणे मर्ज़ी पंहिंजी हलाए, पर मोमिन अल्लाह जी मर्ज़ी को सिवा ज़िंदगी न गुज़ारींदो। उते मरंदो वेंदो, दुनिया छॾींदो वेंदो, जन्नत जो उन जे इंतज़ार में हूंदी। मां दुआ करण आयो आहियां त अल्लाह ताला मड़नी मुसलमाननि ते राज़ी थिए, मड़नी नबी जे आशिक़, नबी जे अहल बैत, नबी जे हुबदारन सां प्यार रखण वारनि ते अल्लाह राज़ी थी सभिनी के जन्नतुल फिरदौस जो लाइक बनाए। मुखे घणो वक्त इजाजत नथो ॾे, इंशाअल्लाह जिंदगी रही त वरी अहल बैतन जी तारीफ़ बयान कबी, सोने हुसैन जी अली मुर्तज़ा जी तारीफ़ बयान कंदी। बयान कंदे कंदे मां चवां थो मुंहिंजी जिंदगी पूरी थी वञे। इन्हनि सोहणनि जी तारीफ़ कंदे कंदे जवानियूं ख़त्म थी वञनि, ॿियो असांखे छा खपे। इंशाअल्लाह ताला वरी ज़रूर मौक़ो मिलंदो। वमा अलैना इल्लल बलाग। अल्लाहुम्मा अंत सलाम व मिनका सलाम व इलैका अर्जु सलाम। हय्यना रब्बना बिस्सलाम व अदखिलना दारुस सलाम। तबारक रब्बना व तआला या ज़ल जलाली वल इकराम। मुझा अल्लाह जेके भी ॿुधण वारा आहिनि सभिनी खे सीरत हुसैन ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमा। सभिनी के अहल बैत जो गुलाम बना, नबी जे अहल बैतन सां प्यार नसीब अता फरमा। सभिनी के पाक नबी जो हुबदार बना ऐं क़यामत जे ॾिहाड़े सोहणे नबी जी शफ़ाअत नसीब फरमा। या अल्लाह असां सभु गुनहगार बदकार सियाकार जेके भी मजलिस में वेठा हूं, इन्हनि सहाबा अहल बैत जी तारीफ़ जन ॿुधी आहे, सभिनी जो वेहण अचण क़बूल फरमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व बारिक व सल्लिम। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। सल्लल्लाहु तआला अला खैरि खल्क़िही मुहम्मद व आलिहि व सहाबिही व अहल बैतिही अजमईन बिरहमतिका या अर्हमर राहिमीन। ला इलाहा